ओम शांति। अदिति मूल्य तारिका 4/7/2023 मीठा मीठा भाग पता चलता मीठे मीठे बार देह से देह संबंध देह जी सब संबंधन जा ट्रस्टी था सभिन जी संभाल कंदे हुए के में भी ममत्व न रखो। कृष्ण इन ड्रामे में माया केड़ी भूल जडी कराए दी इंडिया तरी बाप अभूल ठाणे तो उत्तरा पेरी भूल आ की जो ब्रह्म तत्व के ही परमात्मा समझे है तत्व सां योग लगाए यह मिथ्या आहे न। हिन सां विक्रम विनाश न थींदा आहिनि। हिंदुस्तान में रहण जे कारण देवी देवता धर्म जे बदिले पंहिंजे खे हिंदू धर्म चई वेंदा आहिनि। ॿियो कहिड़ी भूल आहे? ये हिंदुस्तान में रहने के कारण देवी देवता धर्म के बदले पंहिंजो हिंदू धर्म चई छॾंदा आहिनि। ये वॾी भूल आहे। हिन भूल जे कारण धर्म जी ताक़त न रही आहे। हाणे बाप आया आहिनि असांखे अभूल ठाहिण। गीता केर आयो मुंहिंजे मन जे द्वारे। ओम शांति। ये केर आयो ॿारनि वटि माता पिता ई त ईंदा आहिनि जंहिंजे लाइ गायन ता माता पिता ता बालक तव्हांजा। हाणे तव्हां बालक ही हैसियत में वेठा आहियो न। हाणे तव्हां बालक जी हैसियत में वेठा आहियो। परम पिता परमात्मा वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि मां निराकार आहियां। ब्रह्मा विष्णु शंकर भी हीअं न चई सघंदा आहिनि। इहे त निराकार परम पिता परमात्मा ही चई सघंदा आहिनि हिन शरीर द्वारा। यह त जानदा आहियो मुंहिंजो कोई स्थूल व सूक्ष्म शरीर न आहे। यह आत्मा ही शरीर द्वारा ॻाल्हाईंदी आहे न। निराकार परम पिता परमात्मा वेही ॿारनि सां ॻाल्हाए थो। नयो कोई ॿुधे त चए ही कीअं थी सघंदो आहे। हाँ शिव भगवान अॼु ब्रह्मा जे शरीर द्वारा शिव बाबा खे पंहिंजो शरीर त आहे न त एतिरा सभु बीके काथां खां ईंदा। वो ब्राह्मण माण्हू कोई पंहिंजे खे ब्रह्म कुमार न कहलाईंदा आहिनि। तव्हां छो चईंदा आहियो असां बीके आहियूं? त सिद्ध करे ॿुधाए सघंदा आहियो कि हिन ब्रह्मा जो बाप आहे परम पिता परमात्मा शिव। उन्हनि जा ये 3 ॿार ब्रह्मा विष्णु शंकर आहिनि। त शिव बाबा हिन ब्रह्मा मुख सां मुख वंशावली रची करे हुननि खे मनुष्य खां देवता ठाहींदा। हिन दुनिया में मनुष्य त ढेर है। अनेक प्रकार जी भिन्न भिन्न धर्म जातियूं गुजराती पंजाबी यूपी क्रिश्चियन बौद्धी महाराष्ट्रियन आदि केतिरी जातियुनि जा नाम आहिनि। सत्युग में एतिरा धर्म जाति हूंदा ही न अनेक भाषायूं न अनेक धर्म हूंदा। चईंदा बि आहिनि हिकु राज्य हुयो। सत्युग में आहे ही देवी देवता धर्म। बाप मां अची करे हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे। ॻाल्हि बि आहे न मनुष्य खां देवता खे कर त न लागे वार। देवता आहियूं त ॾाढा आहिनि। सत्युग में त्रेता में भी न हूंदा। सत्युग में हूंदा। त्रेता में क्षत्रिय वर्ण शास्त्रनि में भी लिखल आहे न ब्रह्मा जे मुख सां ब्राह्मण निकिता ऐं ब्राह्मणनि खे पढ़ाए करे पोइ देवता क्षत्रिय धर्म जी स्थापना कंदा आहिनि। बाक़ी सभु जो भी अनेक धर्म आहिनि सभिनि जो विनाश थी वेंदो। बाप सम्झाईंदा आहिनि मिठे ॿार मां तव्हां आत्माउनि जो सच बाप आहियो। मां कॾहिं बतलाईंदो न आहियां। मूंखे त सदैव बाप जी हैसियत सां यादि कंदा आहियो न। भगत भगवान की याद कंदा आहिनि। शिव जी शिक्षा सिवाय भगवान जे ॿियो कोई ॾेई न सघे। हाणे त अनेक धर्म आहिनि। तव्हां लिस्ट न कढी सघंदा आहियो केतिरा मनुष्य आहिनि। बाप जे करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि तो बि सभिनि खे त न ठाहींदा आहिनि। इहे सम्झण जी ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजे सिवाय कोई इहे सम्झाने ॾेई न सघे। बाप वे असां ॿारनि खे सत्युग जे लाइ पढ़ाईंदा आहिनि। चईंदा आहिनि ॿार हाणे जेतिरो पुरुषार्थ करे स्वर्ग में ऊंच पद पायो सो वठी वठो। हर हिकु मनुष्य पंहिंजी आजीविका जे लाइ केतिरो पुरुषार्थ कंदो आहे न। कोई भी सुठो पढ़ियो हुजे त ऊंच पद पाए सघे। हिते भी बाप चईंदो आहे अबलायूं गणिकाउनि खे भी पुरुषार्थ सां विश्व जो
सूर्यवंशी राज्य मिली सघंदो आहे। बाबा समझाईंदा आहिनि हिन समय हर हिक द्रौपदी पुकारदी आहे, बाबा रक्षा करो। पोइ ॾेखारींदा आहिनि श्री कृष्ण मथां वेठो आहे, साड़ियूं द्रौपदी खे मिलनि थियूं, रक्षा थी थिए। हाणे अहिड़ी त कोई ॻाल्हि आहे न, इहे सभु हिन समय जी ॻाल्हियूं आहिनि। बाप चए थो तव्हांखे 21 जन्मनि ताईं नंगन थियण सां बचाईंदो, तव्हांजा वस्त्र कोई उतारे न सघे। इहा आहे तव्हांजा वस्त्र कोई उतारे न सघे। इहा आहे प्रवृत्ति मार्ग, ॿिन्हिनि खे पवित्र ठहिणो आहे। अॼुकल्ह खां विकारनि में हिरल आहिनि त इहा आदत मिटदी न आहे। बाप थी करे तव्हांखे नंगन थियण सां बचाईंदा आहिनि। हिन में ॾाढी महिनत लॻंदी आहे। पवित्रता में रहंदे पोइ माया वार करे ॾींदी। अबलाइन ते त विख जे कारण ॾाढो अत्याचार थींदो आहे न, ॿारनि में मोह बि रहंदो आहे। हिन में त पूरो नष्ट मोह ठहिणो खपे। पहिरियों जॾहिं भक्ति ठही हुई त ॾाढा हिमत रखी भॼिया हुया। ॾिसो मार मिलदी आहे न, हंगामा कंदा आहिनि त झटि त्याग करे छॾियो। ॾिठनि सन्यासी बि भॼदा आहिनि, पहिरियों त उन्हनि खे यादि सताईंदी आहे। नष्ट मोह थियण में महिनत लॻंदी आहे, छोजो हुननि वटि प्राप्ति जी एम ऑब्जेक्ट कुझु न आहे न, कुझु बि ताक़त मिलदी न आहे। तव्हांखे त ताक़त मिलदी आहे न, उन्हनि खे पवित्रता जी ताक़त किथां खां मिले। पवित्रता जो सागर त हिकु परम पिता परमात्मा आहे, उन्हनि सां ई वरसो मिलंदो आहे। उहो बाप सां त योग लॻाईंदा न आहिनि, ब्रह्म सां योग लॻाईंदा आहिनि त पवित्र ठही न सघंदा आहिनि। ब्रह्म अथवा तत्व त योग लॻाइण, ब्रह्म अथवा तत्व सां योग लॻाइण त मिथ्या आहे न। ॾिसो इहो पॉइंट सुठी रीति धारण करणी आहे। भूलियूं त ॾाढी कयूं आहिनि। हिंदुस्तान में रहण वारा हिंदू धर्म चई छॾियो अथनि, इहा बि भूल आहे न। ब्रह्म अथवा तत्व खे परमात्मा चइण इहा बि भूल आहे। ड्रामा में नूंद आहे न, बाप अची करे सम्झाईंदा आहिनि इहा भूलियूं माया कराईंदी आहे। बाबा अची करे सभिनि खे अभूल ठाहे छॾियो आहे। सत्युग में हिकु ई धर्म, हिकु ई भाषा आहे न। इहे न वृंदावन में रहण वारनि खे वृंदावनी चईंदासीं, हुते धर्म ई हिकु आहे। बाप चईंदा आहिनि मां ईंदो आहियां तव्हांखे पोइ वरी खां देवता ठाहींदो आहे, त स्वर्ग जा मालिक ठही वेंदा आहिनि। बाप रचदा ई स्वर्ग जो आहे, पोइ असां नर्क जा मालिक छो? नई दुनिया में ज़रूर असां स्वर्ग जा मालिक हूंदासीं न। हुन समय बाक़ी सभु आत्माऊं परम धाम में हूंदियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं हाणे असांजी बुद्धि में आहिनि। जेतिरो जेतिरो योग हूंदो ओतिरो धारणा सुठी थींदी। काथे बि ममत्व न हुजणो खपे। पंहिंजे खे ट्रस्टी समझी पालना करो। बाबा बाप जी अमानत आहे। देर से देर सभु संबंधनि जा असां ट्रस्टी आहियूं। परीक्षायूं बि ईंदियूं आहिनि। कोई बीमार थी दुखी थिए तो संभाल करणी पवंदी। ये आहे ही दुख जी दुनिया। शिव बाबा खे त कोई दुख आहे न, वो त ट्रस्टी आहे न। कोई खे कुझु थियो चईंदा पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे ॿियो शरीर वरितईं। इन में असां छा करे सघंदा आहियूं? एतिरा सभु मनुष्य शरीर छॾंदा शिव बाबा खे दुख थींदो छा? ॿियो ई ख़ुशी थींदी, पुराणो छिछो शरीर छुड़ाए ॿारनि खे वापसि वठी वेंदमि। दुख जी ॻाल्हि न आहे, अफ़सोस जी कोई ॻाल्हि न हूंदी आहे न। असां उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे मिठे बाबा खे यादि कंदा आहियूं। परम धाम में वञण जे लाइ तयारी करूं था। बाबा खे यादि कंदे कंदे शरीर छुटिजी वञे, अहिड़ी अभ्यास था करूं न। बाबा खे यादि कंदे कंदे शरीर छुटिजी वञे, अहिड़ो अभ्यास कंदा आहियूं न। ईअं ॾाढा सन्यासी हूंदा आहिनि, वेठे वेठे पंहिंजे खे सम्झंदा आहिनि बसि असां ब्रह्म में हली वेंदासीं, वञी करे लीन थी वेंदासीं। ईअं वेठे वेठे शरीर छॾे ॾींदा आहिनि। बाबा पंहिंजो अनुभव सां ॿुधाईंदा आहिनि, प्राणायाम चढ़ाईंदे चढ़ाईंदे गुम थी वेंदा आहिनि। ईअं न की उहा आत्मा ब्रह्म में हली वई। आत्मा त हिकु शरीर छॾे फौरन ॿियो वठी वठंदी आहे। बाक़ी कोई निर्वाण में वञी न सघे, न ज्योति जोत समाईंदो। सभिनि खे पाठ वॼाइण ज़रूरी आहे। बाप चईंदो मां ईंदो ई आहियां जॾहिं सभी एक्टर्स हिन सृष्टि ते मौजूद हूंदा आहिनि। छोकी मां सभु सजननि जो साजन आहे न।
मुंहिंजे पिछाड़ी सभु सजनियूं वापसि ईंदियूं आहिनि। मां आयो आहियां तव्हांखे वापसि वठी वञण लाइ। हाणे नाटक पूरो थियो। हाणे जेतिरो जो पुरुषार्थ कंदो, सदगति दाता त हिकु ई बाप आहे। हाणे बाप आहिनि, सम्झाइनि था मां कॾहिं ऐं कीअं ईंदो आहे। पोइ त सभु आत्माउनि खे वठी हलंदो आहे। छीछी खां गुलगुल ठाहे छॾींदो आहे। गुलगुल ई बली चढ़ंदा दिखाईंदे आहिनि श्री कृष्ण भॻवान भॻाई, परंतु कंहिंजे लाइ भॻाई? श्री कृष्ण जी था ॻाल्हि न आहे, इहे त बाबा छुड़ाइनि। सहज राज्य सिखलाए करे स्वर्ग जो महाराजा महारानी ठाही। तव्हांखे साक्षात्कार बि थियो भविष्य में प्रिंस प्रिंसेस ठहण जो। तव्हां ॼाणदा आहियो बरोबर असां मोर मुकुटधारी प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं। हाणे तव्हां ब्राह्मण आहियो न, घायल बि आहे प्रजापिता ब्रह्मा, त हुननि जा ॿार ब्रह्मा कुमार कुमारियूं ठहींदासीं न। इहे ॻाल्हियूं सम्झण ऐं सम्झाइण जी आहे। राजधानी स्थापना थिए थी न, त सभिनि जो पुरुषार्थ, सभिनि खे पुरुषार्थ करणो खपे सुठी रीति सां। कोई तकलीफ़ थोड़ी थींदी आहिनि। सिर्फ़ु बाबा चवंदा आहिनि, हे आत्मा मूंखे यादि करो, वर्षे खे यादि करो। विश्व जो मालिक ठहण लाइ एतिरो त यादि कंदव न। देही अभिमानी ठहो। देह अभिमान अचण सां माया गुस्सो लॻाए ॾींदी। हिकु नाटक बि ठहियल आहे न, माया हीअं कंदी आहे, भॻवान हीअं कंदो आहे। त प्रैक्टिकल में ॾिसंदा आहियो केतिरो बाप त ठही करे पोइ मुख मोड़े वठंदा आहिनि, वञी करे निंदा कराईंदा आहिनि। आश्रम सुनंती कथंती ऐं भागंती थी वेंदा आहिनि। सत बाप, सत टीचर, सतगुरु जी निंदा कंदा आहिनि। उन्हनि खे ॾिसी मनुष्य चवंदा आहिनि, ईश्वर खे कीअं फारकती ॾींदा हूंदा, ईश्वर खे कीअं फारकती ॾींदा हूंदा। त अहिड़े निंदक ऊच ते ऊच ठह न पाए। इहा हाणे जी ॻाल्हि आहे न। कई ॿारनि खे नशो मुआ ठहिण में ॾाढी महिनत लॻंदी आहे। ॾाढनि जो मोह निकिरंदो ई न आहे। बाबा त चवंदा आहिनि, ॿारनि खे बि संभालो, उन्हनि खे बि शिव बाबा यादि कराईंदा रहो। जो सुठा हूंदा उहे शिव बाबा खे यादि कंदा रहंदा। बाप सम्झाईंदा आहिनि, गवर्नमेंट बि प्योरिटी चाहींदी आहे न, त हुननि खे सम्झाइणो खपे। असां भारत खे पवित्रता में लाइण जे लाइ पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहियूं। बाप सम्झाईंदा आहिनि, गवर्नमेंट बि प्योरिटी चाहींदी आहे, त हुननि खे सम्झाइणो खपे। असां भारत खे पवित्रता में लाइण लाइ पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहियूं। असां भारत खे स्वर्ग था ठाहियूं। कन्यायूं माता पिता जो बि उद्धार करे सघंदियूं आहिनि। बाप खे त गरीब निवास चइबो आहे न। साहूकारनि जो त सॼो धन माल मिट्टी में मिली वेंदो। साहूकारनि जे लाइ वॾी ताक़त खपे, छो जी जॉइंट स्टॉक हूंदो आहे न। पोइ हुननि खे बावजूद ठहण में ॾाढो, पोइ पंहिंजी चीज सरेंडर कीअं करे सघंदी आहे। बाबा त गरीब निवास जी ॻाल्हि आहे न। अच्छा, मीठी मीठी सिकिन जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्यतः एम ऑब्जेक्ट खे बुद्धि में रखी पवित्र ठहण लाइ पूरो नष्टो मोह ठाहिणो। पुराणे शरीर सां ममत्व कढी ॾियणो। ॿियो आहे उते वेंदे बाप जी यादि में रहण। कहिड़ी बि ॻाल्हि जो अफ़सोस न करणो आहे। कॾहिं बि बाप जी निंदा कराइण वारो कोई कम न करणो आहे। वरदान सदा स्नेह और सहयोग द्वारा अविनाशी रतन जो टाइटल प्राप्त करण वारा अमर आत्मा हो। जो स्थापना जे कार्य में सदा स्नेह सहयोगी रहंदा आहिनि, उन्हनि खे अविनाशी रतन जो टाइटल मिली वेंदो आहे। अहिड़ा अविनाशी रत्ननि खे कॾहिं कोई हिलाए न सघे, कोई बि रुकावट रोके न सघे। ईअं अविनाशी रतन ई अमर भव जा वरदानी थी वेंदा आहिनि। अहिड़ा अविनाशी रतन ई अमर भव जा वरदानी थी वेंदा आहिनि। रियल गोल्ड आहे न, बाप जा साथी आहिनि। उहे बाप जी कार्य खे पंहिंजो सम्झंदा आहिनि, सदा साथ रहंदा आहिनि, इन करे अविनाशी ठही वेंदा आहिनि।
स्लोगन पवित्रता जी यथार्थ धारणा त आए त हर कर्म यथार्थ युक्ति युक्त थी। अगर में पवित्रता जी यथार्थ धारणा है तो हर कर्म यथार्थ और युक्ति युक्त थी। अच्छा, ओम शांति।